दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू जी अदालत में पहुंची। प्रेमी जोड़े पसंद जो निकाह करण जो मामलो। मंझंदि जे ॻोठ भट्टो लाखो जे रहवासी नौजवान वसीम लाखो ऐं नारी ज़फ़ीरा धी मोहम्मद सालिह दादू जी अदालत में पसंद जी शादी कई हुई। प्रेमी जोड़े खे तहफ़्फ़ुज़ न मिलण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॿिन्हिनि पसंद जी शादी कई आहे। हिन जे बाद मुंहिंजा माइट मुंहिंजनि साहुरनि मथां कूड़ा अग़वा जा केस दाख़िल कराए रहिया आहिनि ऐं उन्हनि जे घरनि मथां राति जो अंधाधुंध फायरिंग करे हिरासा कयो थो वञे। नारीअ चयो त नियाज़ अली कमाल अयूब अब्दुर्रहमान फ़तेह मोहम्मद ऐं ॿिया जान जा वेरी बणिजी विया आहिनि। प्रेमी जोड़े एसएसपी ॼामशो रोड डीआईजी हैदराबाद खां मुतालबो कयो त फौरी तौर असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे ज़िंदगी गॾु गुज़ारण ॾिनी वञे। रात जो पेरिंग थी वही है। मुझे तहफ़्फ़ुज़ खपे, मुझे सहारन खे तहफ़्फ़ुज़ खपे। जे अगर मुझे माइट सहारन खे कुछ भी थियो उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मुझे माइट अदा छा मसलो है? असां पहिरियां 4 ॾींहं अॻु प्यार जो फर्मो कयो दादू कोर्ट में जी। इन बावजूद असां मीडिया अख़बारनि ते लेख ॾिना। इन बावजूद हद जे सूबेदार एक्शन न खयो। को बि मुंहिंजे साहुरनि न खयो। उहे हींअर मुंहिंजे माइटनि ते हमिलो कयो अथनि, हथियार ॾेखारियो, धमकियूं ॾियो, दाबा ॾियनि पिया त जीअं ऐं कब्ज़ो बि कयो वेठा आहिनि, प्रेशर ॾियनि पिया। असां एसएसपी ॼामशोर खे अपील कंदासीं त असांजे हद जे सूबेदार खे एक्शन खयो वञे, जीअं असांखे तहफ़्फ़ुज़ मिलियो वञे ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं असांजे माइटनि लाइ बि इंसाफ़ कयो वञे।